वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मशहूर तारीख़दान गुल हसन कलमती जे विछोड़े ते दुख जो इज़हार कयो आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त गुल हसन खे कराची जी तारीख़, शख़्सियतुनि, नदियुनि, क़बीलनि, क़ब्रिस्ताननि ऐं पखियुनि ते उबूर हासिलु हो। मरहूम हिकु पुरखलूस ऐं सादी शख़्सियत जो मालिक हो। वॾे वज़ीर मरहूम जे बुलंद दर्जनि ऐं कुटुंब जे लाइ सब्र जी दुआ कई। अपडेट्स मालूम कयूं था टाइम न्यूज़ कराची जे रिपोर्टर फ़कीर सलीम खां। फ़कीर सलीम, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, सिंधी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां नामियारे मौक़िक़ लेखक गुल हसन कलमती जे लाॾाणे ते दुख जो इज़हार कयो वियो आहे। सिंधी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त गुल हसन कलमती कराची जी ख़ासि तौर ते जेका तारीख़ जे हवाले सां हुन जेको कमु कयो आहे उहो इंतिहाई साराह जोॻो आहे ऐं हुनजो जेको तहक़ीक़ वारो कमु हुयो हुनजी जेका सिंध हुकूमत मुसलसल हुनजी सपोर्ट कंदी रही। हुनजो चवणु हुयो त सिंध जी जेका तारीख़ी मागनि जे हवाले सां ख़ासि तौर ते कराची शहर जी जेका तारीख़ आहे उन ते गुल हसन कलमती तमामु घणो कमु कयो। हुनजो जेको विछोड़े ते जेको ख़्यालु आहे उहो सदियनि ताईं भरी सघंदो। सिंधी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जेको मरहूम गुल हसन कलमती जे ख़ानदान सां ताज़ियत जो इज़हार कंदे हुन चयो त संदसि ख़ानदान सां दुख में बराबरि जा शरीक आहियूं। जी फ़कीर सलीम, महिरबानी असांजी अपडेट करण जे लाइ।